कुंभवासी नौजवान हब में घरू अणबंदता माउ ऐं भाउ खे क़तल करे छॾियो आहे। नौजवान साक़िब पिस्टल जा फायर करे माउ शमशाद ऐं भाउ आसिफ खे क़तल कयो। जवाबदार पंहिंजी घरवारी खे बि गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। अवांखे आगाह करे रहिया आहियूं। कुंभवासी नौजवान हब में घरू अणबंदता माउ ऐं भाउ खे क़तल करे छॾियो आहे। नौजवान साक़िब पिस्टल जा फायर करे माउ शमशाद ऐं भाउ आसिफ खे क़तल कयो। जवाबदार पंहिंजी घरवारीअ खे बि गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। कुंभवासी नौजवान हब में घरू अणबंदता माउ ऐं भाउ खे क़तल करे छॾियो आहे। नौजवान साक़िब पिस्टल जा फायर करे माउ शमशाद ऐं भाउ आसिफ खे क़तल कयो। जवाबदार पंहिंजी घरवारी खे बि गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। कुंभवासी नौजवान हब में घरू अणबंदता माउ ऐं भाउ खे क़तल करे छॾियो। नौजवान साक़िब पिस्टल जा फायर करे माउ शमशाद ऐं भाउ आसिफ खे क़तल करे छॾियो। जवाबदार पंहिंजी घरवारी खे बि गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। आगाह करियो आहे कि अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त कुंभवासी नौजवान हब में घरू अणबंदता माउ ऐं भाउ खे क़तल करे छॾियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कुंभ खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर ओशाक जामड़ो। जी ओशाक, नौजवान घरू अणबंदता माउ ऐं भाउ खे क़तल करे छॾियो, इन बाबति आगाह कजो। हब चौकी वाले इलाके में रहंदा हुया जेको आहे राति जिते घरू अणबंदता नौजवान साक़िब राजपर पंहिंजे माउ शमशाद बेगम ऐं भाउ आसिफ राजपर खे जेको आहे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। जॾहिं जेको आहे पंहिंजी घरवारीअ खे बि गोली हणी आहे जेका सख़्तु ज़ख़्मी आहे, इस्पताल में ज़ेरे इलाज आहे। जेका मक़तूलनि जो लाश बग़ैर पोस्टमार्टम जे बलोचिस्तान जे हब चौकी वारे इलाइक़े खां कुंभ जे ॻोठ कहिड़ा हाजी राजपुर पहुचाया विया आहिनि, जिते हिन वक़्तु संदन जनाज़ा नमाज़ अदा कई वई आहे। जॾहिं त सिविल सोसाइटी शहरनि में इहा बेचैनी पकड़ियल आहे जेका आहे लाशनि जा हिन वक़्तु ताईं पोस्टमार्टम छो न आहिनि थी सघिया, कहिड़ी वजह आहे। ऐं पुलिस पारां जेको आहे कार्रवाई करे जवाबदार जेका आहे साक़िब राजपुर हुनखे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं वधीक जेको आहे हिन जी जांच कई थी वञे। पुलिस जो बयान साम्हूं आयो आहे। जी ठीकु आहे ओशाक, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।